अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जे उत्तर वारे खिते में जिते हवाऊं धूड़ सां ॻाल्हियूं कंदियूं आहिनि ऐं शाम जो सिजु ॻाढ़ी बाहि वांगुरु लहंदो आहे, उते लाड़काणू जे भर सां हिकु ॻोठु आबाद हो। उन ॻोठ में हिकु ॿारु ॼाओ जंहिंजो नालो रखियो वियो परियल। वक़्त सां गॾु उहो ई ॿारु परू चांडीअ जे नाले सां मशहूरु थी वियो। परू चांडियो नंढपिण खां ई ॿियनि ॿारनि खां मुख़्तलिफ़ हो। जॾहिं संदसि हम उमिरि छोकिरा रांदियुनि में मशग़ूल हूंदा हुआ, तॾहिं हू पंहिंजी ॾाॾी वटि वेही पुराणियूं बहादुरी जूं कहाणियूं ॿुधंदो हो। संदसि ॾाॾो चवंदो हो, पुटु, चांडियो क़बीले जी सुञाणप तलवार सां न पर ग़ैरत ऐं वाइदे सां आहे। इहे लफ़्ज़ परियल जी दिलि में नक्श थी विया। वक़्तु गुज़रंदो वियो ऐं परू जवान थियो। डिघो क़द, मज़बूत जिस्म ऐं अखियुनि में चमकंदड़ जुरत। ॻोठ जा माण्हू जॾहिं कंहिं ॾुखियाई में फासंदा हुआ त सभ खां पहिरीं परू खे यादि कंदा हुआ। हू न रुॻो बहादुर हो पर दिलि जो बि नरम हो। ग़रीबनि जी मदद करणु, बुज़ुर्गनि जी इज़त करणु ऐं ॿारनि सां शफ़क़त सां पेश अचणु संदसि आदत हुई। उन दौर में क़बाइली तकरार आम हुआ। पाणी जी खोट, ज़मीननि जा झगड़ा ऐं पुराणियूं दुश्मनियूं माण्हुनि खे हिक ॿिए जे साम्हूं बीहारे छॾींदियूं हुयूं। हिकु भेरे पाड़ेसरी क़बीले सां वॾो झेड़ो थियण वारो हो। हालतूं गंभीर थी वियूं। माण्हू हथियार खणी तयारु थी विया। परू चांडियो अॻिते वधियो ऐं चयाईं, असांजी ताक़त हिक ॿिए जे मारण में न पर गॾु रहण में आहे। पर कुझु नौजवाननि जो रत गरम हो। ॻाल्हि वधी वई ऐं झड़प शुरू थी वई। परू चांडियो पंहिंजे माण्हुनि खे बचाईंदे ज़ख़्मी थी पियो, पर हुन कंहिंखे बि ग़ैर ज़रूरी नुक़सानु न पहुचायो। कुझु महीननि खां पोइ हिकु ऊंदहि राति ॻोठ ते धाड़ो लॻो। धाड़ेल माल मता फुरण लॻा। औरतुनि ऐं ॿारनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। परू खे ख़बर पई त हू बिना देर हथियार खणी ॿाहिरि निकितो। हू अकेलो न हो, कुझु नौजवान साणुसि गॾु हुआ। हवाउनि में रेत उॾामी रही हुई। परू धाड़ेलनि खे ललकारियो, जेकॾहिं हिमत आहे त साम्हूं अचो। सख़्तु मुक़ाबिलो थियो। तलवारुनि जी टकर में ऐं गोलियुनि जी आवाज़ सां राति जा सन्नाटा टुटी पिया। परू खे हिकु गोली लॻी, पर हुन हौसलो न हारियो। आख़िरकार धाड़ेल भॼी विया ऐं ॻोठु महफ़ूज़ रहियो। परू जे ज़ख़्मनि जो इलाजु थियो। ॻोठ वारा संदसि घर आया, दुआऊं ॾिनियूं। संदसि माउ अखियुनि में ॻोढ़ा खणी चयाईं, तूं मुंहिंजो फ़ख़्रु आहीं। वक़्त सां गॾु परू चांडियो जो नालो परे परे ताईं पखिड़िजी वियो। माण्हू खे सिर्फ़ु बहादुर न पर मुनसिफ़ ऐं सलाह कराईंदड़ सम्झणु लॻा। साल गुज़रंदा विया। हिकु ॾींहुं ॿिनि वॾनि क़बीलनि विच में अहिड़ो तकरार पैदा थियो जेको वॾी खूनरेज़ी जो सबबु बणिजी सघे पियो। ॿिन्ही धुरियुनि परू खे विच में आंदो ऐं हू ॿिन्ही अॻुवाणनि खे गॾु विहारे चयाईं, जेकॾहिं जंग थींदी त तव्हांजा पुट, भाइर ऐं दोस्त मरी वेंदा, पोइ फ़तह कंहिंजी थींदी। हुन पंहिंजे हथनि जा पुराणा ज़ख़्म ॾेखारिया ऐं चयो, हीउ निशान मूंखे यादि ॾियारीनि था त जंग में केर बि नथो खटे। संदसि लफ़्ज़नि दिलनि ते असरु कयो। वॾो झेड़ो टरी वियो। अमन क़ाइमु थी वियो। परू जी ज़िंदगी जदोजहद ऐं क़ुर्बानी सां भरियल हुई। उमिरि जे आख़िरी ॾींहं में हू ॻोठ जे ॿारनि खे गॾु करे खेनि ॿुधाईंदो हो त बहादुरी जो मतिलबु छा आहे। हू चवंदो हो, असलु बहादुर उहो आहे जेको पंहिंजी ताक़त खे कमज़ोर जी हिफ़ाज़त लाइ इस्तेमालु करे। जॾहिं परू इन दुनिया मां वियो त सॼो इलाइक़ो सोग में ॿुॾी वियो। संदसि क़बर ते माण्हू दुआ करणु ईंदा हुआ। बुज़ुर्ग वेही नौजवाननि खे ॿुधाईंदा हुआ त परू चांडियो कीअं पंहिंजी बहादुरी, अक़ल ऐं सब्र सां केतिरनि ई ज़िंदगियुनि खे बचायो। अॼु बि जॾहिं लाड़काणे जे भर पासे में ग़ैरत ऐं वफ़ादारी जी ॻाल्हि थींदी आहे त परू चांडियो जो नालो इज़त सां वरितो वेंदो आहे।
संदसि ज़िंदगी हिकु मिसाल आहे त बहादुरी रुॻो विढ़ण में न पर अमन क़ाइमु करण में आहे। परू चांडियो जो नालो तारीख़ जे वर्कनि में शायदि वॾे अखरनि सां न लिखियलु हुजे, पर माण्हुनि जे दिलनि में हू हमेशह लाइ अमर थी वियो। दोस्तो, ही असांजी अॼु जी कहाणी। उमेद कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। दोस्तो, ॿी ॻाल्हि त हीअ जेका कहाणी हुई परू चांडियो जी, हीअ उहो परू चांडियो न आहे जेको अव्हां सम्झो था। परू चांडियो धाड़ेल ही न आहे।